नाज़रीन, शहीद सहाफ़ी आशिक़ अली मंगी जी 11वीं वरसी के मौके ते गंबड़ के प्रेस क्लब तरफ़ां तक़रीब कोठाई वई, जंहिंमें सहाफ़ियुनि, अदीबनि, शाइरनि, तालीमी माहिरनि तोड़े सियासी समाजी अॻुवाननि वॾे अंग में शिरकत कई। रिपोर्ट कर रहा है किशोर कुमार। गंबड़ के मकामी होटल में गंबड़ प्रेस क्लब पारां शहीद सहाफ़ी आशिक़ अली मंगी की 11वीं वरसी मल्हाई वई ऐं तस्वीर अॻियां गुल निशावर करे सहाफ़ती ख़िज़मतुनि ते लफ़्ज़नि सां भेटा पेश कई ऐं संदसि रूह खे इसाले सवाब पहुचाइण लाइ दुआऊं पिणु घुरियूं। वरसे जी तक़रीब में ज़िले खैरपुर के मुख़्तलिफ़ प्रेस क्लबुनि के सहाफ़ियुनि समेत अदीबनि, शाइरनि, तालीमदाननि समेत सियासी समाजी अॻुवाननि वॾे अंग में शिरकत कई। वरसी तक़रीब की खिताब कंदे गंबड़ प्रेस क्लब के सदर किशोर कुमार, मियाँ ज़ुबैर अहमद पीरज़ादे, रोशन अली मलिक, हफ़ीज़ अली मंगी, महमूद खोड़ो ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त हुकुमरान हमेशह वफ़ा करण लाइ वाइदो ई न कंदा आहिनि, सिर्फ़ु असांखे उन वक़्तु पंहिंजे ज़िद तौलाइण लाइ, असांखे अॻिते करण जे लाइ, एहतिजाज ख़तमु कराइण जे लाइ उहो वाइदा कंदा आहिनि ऐं पोइ वफ़ा कोन कंदा आहिनि। 11 वरसी शहीद आशिक़ सहाफ़ी जी मल्हाई पई वञे त इन मौक़े ते 11 साल गुज़री विया आहिनि। 11 साल जेके अॻु में असां जेको वाइदो कयो वियो, सिंध हुकूमत जे वज़ीरनि असां वाइदा कया, शहीद आशिक़ मंगी जे औलाद खे तालीम फ्री, उन खां अलावा उनजे ख़ानदान में नौकरी ॾिनी वेंदी, पर उनके बावजूद भी 11 साल जो अर्सो गुज़री विया है। असां कयल जेतिरा भी वाइदा हुआ उन्हनि सिंध हुकूमत सां न निभाया। असांजे कलम जो हमसफ़र साथी हो, हू बहादुर निडर साहब ही तो, हुन हमेशह जेको आहे सच लिखो ऐं सच लिखंदे लिखंदे शहीद थी वियो, लेकिन पंहिंजे कलम खे झुकण न। अॼु हुनजी 11वीं वर्सी आहे, उन मौक़े ते जेको असां उनखे ख़िराज तहसीन पेश कयूं था। अॼु तव्हां ॾिठो सभ जी तादाद में जेके सहाफ़ी उन वर्सी में शरीक थिया। आशिक़ हुसैन तमामु हिकिड़ो बहितरीन इंसान सां गॾु हिकिड़ो तमामु सुठो सहाफ़ी हुयो। संदसि मशन अॼु भी जारी आहे। असां अॼु संदसि वरसीअ जे मौक़े ते खेसि सलाम ख़िराज तहसीन पेश कयूं था ऐं सिंध हुकूमत खां मुतालबो बि कयूं था त उन वक़्तु जेके शहीद जे तॾे ते अची हुननि वाइदा कया, उहे वाइदा वफ़ा कया वञनि। समूरनि सहाफ़ी दोस्तनि जिन जिन शिरकत कई आहे, सच पुछो त ईअं महसूसु थिए थो त शहीद सहाफ़ी आशिक़ मंगी असां सां गॾु आहे ऐं जेतिरा ही सहाफ़ी आहिनि ओतिरा ई जेके आशिक़ आहिनि उहे असां सां गॾु आहिनि। असीं नंढा ई हुआसीं त असांजे बाबा साईं खे शहीद कयो वियो, पर उते जेके सिंध हुकूमत जेके मुतालबा कया विया हुआ उहे अञा ताईं वफ़ा न थी सघिया आहिनि। कंहिं बि माना तालीम जे हिसाब सां ॿिए हिसाब सां असांजी मदद न कई वई आहे। असीं सिंध गवर्नमेंट खे अपील कयूं या उन्हनि खां गुज़ारिश कयूं था त असांजे जेके तव्हां वाइदा थियल वफ़ा कयो वञनि। तक़रीब जे आख़िर में सहाफ़ियुनि पारां सहाफ़ियुनि जी फलाह बहबूद लाइ ठाराह पेश कयो वियो, जंहिंमें सिंध जे शहीद सहाफ़ियुनि जी औलाद लाइ सरकारी नौकरियूं ऐं मुफ़्त तालीम, सेहत कार्ड, सहाफ़ियुनि खे तहफ़ुज़, मुआवज़ो ऐं प्रेस क्लबुनि खे फंड ॾियण जो ठाराह पेश कयो वियो। हिते मौजूद जेके सहाफ़ी हुया उन्हनि पारां जेको आहे हुकूमत सिंध खां इहो मुतालबो कयो आहे त फौरी तौर जेको हुन दौर में जॾहिं ऐलान कयो त शहीद आशिक़ मंगी जे वारसनि खे सरकारी नौकरी सां गॾु उन्हनि जे ॿारनि खे मुफ़्त तालीम फराम कई वञे। कैमरामैन आकाश कुमार सां गॾु किशोर कुमार, आवाज़ टीवी न्यूज़, गंबड़।